नाज़रीन, धरती टीवी न्यूज़ में भलीकार आऊं मारवी थी सबका पेरी शामिल कनासी हेडलाइंस। तारीख ॿुधाए थी त पीपल्स पार्टी सदाई कुर्बानियूं ॾिनियूं। कुर्बानियूं ॾियण बाद में पीपल्स पार्टी सदाई इदारनि जो साथ ॾिनो आहे। कुर्बानियूं ॾियण वारनि जो एहतराम करियूं था। चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान जस्टिस अमृता बंदयाल सुप्रीम कोर्ट में आइन जे आर्टिकल 3(a) जी तशरीह बाबति रेफरेंस ते ॿुधणी कंदे रिमासी ने चयो आहे त अदालत जो कम सभिनी सां इंसाफ़ करणु आहे। जेसी ताईं आइन खे मञींदड़ मौजूदु आहिनि तनक़ीद सां को बि फ़र्क़ु न पवंदो। जेकी तनक़ीद कनि था उन्हनि खे का तकलीफ़ पहुती हूंदी। केरु असांजे बारे में कुझु बि सोचे मुल्क जी ख़िदमत कंदा रहंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ फरीदाबाद बाहि मुतासिन जी सहायता लाइ 1 करोड़ रुपया जारी करे छॾिया। फरीदाबाद में लॻल बाहि बाबति रिपोर्ट वज़ीर आज़म खे पेश कई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त ज़ख़्मी जे इलाज में कंहिं बि क़िस्म जी कोताही बर्दाश्त न कई वेंदी। वज़ीर आज़म पारां बाहि लॻण जे वाक़े जी मुकमल जांच जूं हिदायतूं। वज़ीर आज़म दादू जे ज़िले इंतिज़ामिया खे मुतासिन खे हर क़िस्म जूं सहूलियतूं ॾियण जी हिदायत करे छॾी। सिंध काबीना में तब्दीली करण जो फ़ैसिलो। ट्रांसपोर्ट वारे सूबाई वज़ीर अवेस कादिर शाह खे काबीना मां फ़ारिग़ कयो वियो। शर्जील मेमन खे काबीना में शामिल कयो वियो। पीपल्स पार्टी क़यादत जी हिदायत ते शर्जील मेमन खे काबीना में शामिल करण जो नोटिफिकेशन बि जारी कयो वियो। शर्जील मेमन खे इतलात वारी वज़ारत ॾियण जी हिदायत कई वई। शर्जील मेमन सुभाणे वज़ीर तौर कसम खणंदो। ट्रांसपोर्ट जो कलमदान वॾो वज़ीर पाण वटि रखंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां BNP सरबराह अख्तर मेंगल जी मुलाक़ात। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त बलूचिस्तान कुदरती वसीलनि सां मालामाल आहे। बलोच अफ़रादी क़ुवत मुल्क जो क़ीमती असासो आहे। बलोच नौजवाननि जी क़ौमी धारा में शमूलियत यकीनी बणाई वेंदी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ PTI चेयरमैन इमरान खान के फुल प्रूफ सिक्योरिटी ॾियण जो हुकुम ॾेई छॾियो। इमरान खान के सिक्योरिटी ख़तरे जे इतलात ते घर वज़ारत खे असराइता क़दम खणण जी हिदायत। घर वज़ीर खे निगरानी करण ऐं हुकुमनि ते अमल यकीनी बणाइण जी हिदायत। घर वज़ारत सूबनि आज़ाद कश्मीर ऐं गिलगित बल्तिस्तान जे घरू सेक्रेटरियुनि खे हंगामी ख़त लिखी छॾियो। ख़त में इमरान खान लाइ सख़्त हिफ़ाज़ती क़दम खणण जो हुकुम जारी कयो वियो। IG ऐं चीफ कमिश्नर इस्लामाबाद खे बि हिदायतूं जारी। इमरान खान जी रिहाइशगाह बनीगाला ते बम नाकारा बणाइण समेत ॿिनि क़दमनि खे यकीनी बणाइण जूं हिदायतूं जारी कयूं वियूं। इमरान खान जे जलसनि में सिक्योरिटी बाबति कोताही बर्दाश्त न कई वेंदी। लाहौर में मीनार पाकिस्तान ते PTI जो जलसो अॼु थी रहियो आहे। तयारियूं मुकमल कयूं वयूं। PTI चेयरमैन इमरान खान जलसे खे ख़िताब कंदो। जलसे लाइ पुलिस जो सिक्योरिटी प्लान जोड़ियो वियो। 4000 ऑफिसर अहलकार मुक़रर हूंदा। 10 DSPs 25 SDPOs 59 SHOs 207 सब ऑर्डिनेट्स हूंदा। औरतुनि जी तलाशी लाइ 264 लेडीज़ पुलिस अहलकार बि ड्यूटियूं सरअंजाम ॾींदियूं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सां सिंध जे वॾे वज़ीर वादली शाह जी मुलाक़ात। वज़ीर आज़म अवाम खे मुआशी रिलीफ ॾियण जी ज़रूरत ते ज़ोर भरियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त रमज़ान जे मुबारक महीने में ॾिनल रिलीफ पैकेज ते अमल कयो वञे। जेकॾहिं सदर आइनी ज़िम्मेवारियूं पूरियूं नथो करे सघे त उहिदो छॾे ॾे। इमरान खान हर रोज़ पंहिंजे बयाननि तां फिरी रहियो आहे। इमरान खान मुस्तलसल नाकाम थी रहियो आहे। नालाइकी सबबि PTI हुकूमत घर वेड़ो थी। सिंध जे वॾे वज़ीर वादली शाह चयो आहे त हाणे तरीक़े इंसाफ़ जो बयानियो न हलंदो। इमरान खान जे जलसनि में माण्हुनि खे सस्ती तफ़रीह मिली वेंदी आहे। फ्यूल न हुजण सबबि 7 खां 8000 मेगावोट बिजली घटि पैदा थी रही आहे।
राजा परवेज़ अशरफ की सदारत हेठ कौमी असैम्बली जो इजलास ज़ाहिद अकरम दुरानी बिना मुकाबले कौमी असैम्बली जो डिप्टी स्पीकर चूंडी वियो। डिप्टी स्पीकर ज़ाहिद अकरम दुरानी उहदे जो कसम खणी वरितो। स्पीकर राजा परवेज़ अशरफ डिप्टी स्पीकर के उहदे जो कसम खणायो। आई मुल्क के अक्सर इलाइक़नि में मौसम जुड़ाली। मौसमियात खाते जो चवण आहे कि इस्लामाबाद, पंजाब ऐं आज़ाद कश्मीर जे केतिरनि इलाइक़नि में मींहं जो इम्कान आहे। खैबर पख्तूनख्वा में गड़े सां बरसात जो इम्कान आहे। मरीक इलियास, मियांवाली, खोशाब, बखे, सरगोदा, हियाजोबा, टेक सिंह, जमशेदपुरा, लाहौर, गुजरात ऐं ॿिनि इलाइक़नि में बरसात जो इम्कान आहे।